Subscribe to our channel SindhTVHD Drama and press the bell icon for the latest updates. चावर खंडी जे मुखे आई देखी मुझे मारो इंदा अलाए चावर मां पत्थर तो कोठा अलाए पत्थरन मां चावर तो कोठा सुतली हिकड़ी गाल त बुधा सौ गालियूं ॿुधाए हुकुम कर इयो तहां जो थाणो हले कीअं थो थाणो को टेलो थोड़ी आ जो हलंदो थाणो उते ही हूंदो आ मां ऐं मुआरा सिपाही ईंदा वेंदा आहियूं चरी मां न आहियां चरियो तूं आहीं मुंहिंजे चवण जो मक़सद आहे त थाणो हलायो कीअं था हिकिड़ो सिपाही मंडो ॿियो बोड़ो ऐं तूं पंहिंजे पाण खे ॾिस पाण खे ॾिसां आइनूं खणी आ सुहिणो बस हाणे रुगो अखियुनि मां पिचूं कढ मानी खणी आ छो पिचूं ॾेई करे खाईंदे छा हाकम ज़ादी थोड़ी इज्जत कंदी कर लखन करोड़न जा केस था हल कयूं इज्जत त लहणू न लखन करोड़न जा मसला हल करे न मां सोना में पूरे हुजां ओके सोना में पूरींदे मां मिट्टी में पूरजी वेंदुसि पर तुंहिंजी फरमाइशूं कोन फटंदी सुतली हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हिन ॻोठ में मज़ो न आहे हाणे हल त कंहिं ॿिए ॻोठ में हली रहूं ॻोठ में मज़ो न आहे चरी शुक्र कर मश्करनि जे ॻोठ में हथियार नाले मात्र आहिनि ॿियनि ॻोठनि में हथियारनि जा गोदाम भरियल आहिनि थोरी ॻाल्हि थी न आहे हथियारनि जे मुंहं खुलिया आहिनि अलाए केतिरा माण्हू मरी था पवनि अकुल कर हिते बि रोज़ फशरियूं हलनि पियूं न इहा जो कलू ऐं वलू वारो मसलो बि हले कुझु हुजे माई हाकी लखन करोड़ जा केस थो कयां घटि में घटि ही ॻोठ वारा मूंखे सुञाणनि त था मां हे ॻोठ कोन छॾींदुसि किथे घिटी भुलिजी थो वञा घर त छॾे था वञनि ॿी ॻाल्हि ॿुधाई वरी छा थियो वाटा पिराविटी थी थिए अदा भईवा कॾहिं हिन वात मां का वाई सोली कढी अरे जेका वाई तव्हां लाइ ओली आहे अवाम लाइ त सोली आहे न सभु दुआऊं था कनि त अलाह करे वापडा पिराविट थिए पर तव्हां खीसनि में कायूं पटियूं खयो था वठो कुझु थियो न आहे ॿधियूं न आहिनि अदा भेणीवा तूं त सफ़ा खकर वांगुरु चपड़ी थोनी अदा कुकू तूं छॾी न वांदे के तूं ॿुधा मसलो छा आहे अदी तोखे ॻाल्हि ॿुधायां थो सेठ धनुअ सां कल्ह सची कई आहे ॻाल्हि त ॿनी हुन वलूअ खे खपाए ॾिनी हा हाणे ॿुधे कुकू जा भेणवा हा कुकू जी भेण मूंखे बि हल्का हल्का सिग्नल अचनि पिया पर पक हाणे थी कल्लू जा कम ई अहिड़ा आहिनि अदी थी चए कुकूअ जा भेणीवा ऐं तूं वरी चई थो त कुकूअ जी भेण हे छा आहे मसलो दुआ कर कुकू को भाणे जे अचई पोइ असां हिक ॿिए खे उन जे नाले सां सॾींदासीं ओ फलाणे जा पीउ ॿुधी थो ऐं मां चवंदुसि ओ फलाणे जी मां ॿुधी थी कुकू फ़िलहाल पंहिंजो नालो इस्तेमालु करण जो किरायो वठ वाह रे वाह अदा भेणीवा वाह वाह जी ॻाल्हि था कयो कहिड़े न कहिड़े बहाने मूंखे यादि त कयो था न फिटल आहे भेजा तारा बि सिधा कोन्हनि को कंडे न काकड़े में लॻे वाह तो कर मां त नासुन में गिराए हलो वञी दिखी हा अंदोई कंडो जी विया वात में चङाई करे मच्छी मां कंडा कढी पंहिंजे हथनि सां थो खाराए महिरबानी त ठहियो रंदो टोकी दी वञ पाण खा मूं तोखे मिंथा कई जे मच्छी मां कंडा कढी खारा मूं पोली या फुड़ा नाइन पिता छा हथ पेर सलामत तोखा नज़र चिटी आ हा त पोइ खा न पाण ऐं मूंखे बि खारा तोखे खाराया मूंखे पंहिंजा हथ नाहिन विञाणा पाण खा हथ नाहिन विञाण मूं वारो वात आहे गटर जो तुंहिंजा हथ था ख़राब थियनि हर पहिरीं तारीख़ ते त सदको वेंदी हुई थक बि न आहे ॼण ज़ाल न मां हुजी जहिड़ो वात गंदो थी अहिड़ो ई किनो ॻाल्हाइजां हा आख़िरी तारीख़ हुअनि न अंगूठो ॻाल्हाइणु वणंदी पहिरें तारीख़ुनि में किनो बि ॻाल्हाए वेंदो आहे न तॾहिं बि चवंदी तुंहिंजे वात मां त गुलाब थो निकिरे गुलाब बालो दबे समेत छा थियो थी सुतली वाड़ो लॻो वेठो ई वाई बादी थी तई छा वाई बादी मूंखे न पर वाई बादी मश्करनि जे ॻोठ खे छण वारी आहे छो छा थियो सेठ धनु ॻोठ छॾियो थो वञे हितां लॾियो थो वञे धनु दावी ॻोठ छॾियो थो वञे सही आ हाणे मश्करनि जे ॻोठ खे नओं पगदार मिले
मता असां ॻोठ तरक़ी करे इन तरक़ी जे आसरे मुल्क जा वज़ीर मटाए मटाए थकिजी पिया हूं पर मुल्क ॾींहुं ॾींहुं वञे थो पोइते थींदो असांजे ॻोठ जो अलाए कहिड़ो होशियारु थींदो तूं ॻोठ ऐं मुल्क खे छॾ तूं पंहिंजे घर जी ॻण कर छा थियो वरी घर खे सही त आहे अदे कुकुअ जी थी ॻाल्हि कयां उन जे लाइ का छोकिरी ॻोल्ह त परणायूं सुधरियल आहे घणो पाण बि असांजी गिचीअ में जेका परणाए अचूं न उहा बि असांजी गिची में के खारायां तूं भली छा बि चओ मां त पंहिंजे भाउ खे परणाईंदसि छो जो मुंहिंजो नालो हक़ मज़ादी हक़ल सां हाथी विहारींदी आहियां सुतली दुनिया तरक़ी करे वई तूं उते ब्रेक ते पैर ॾियो वेठाई न अॻिते तो थी न को पोइते तो थी वरी कहिड़ी दुनिया जी तरक़ी नज़र आई ॾिस न वलू व्याजी जहिड़ो माण्हू हिन ॻोठ जो वॾो थी वियो हाकिमज़ादी साहिबा इहा तरक़ी न पर बेहयाई आहे ऐं तोखे त ख़बर आहे बेहया जी बादशाही हूंदी आहे कुझु बि हुजे कीअं बि हुजे जॾहिं को माण्हू मथे चढ़ंदे मूंखे नज़र ईंदो आहे त मूंखे साड़ थींदो आहे हसद थींदो आहे अंदरि ई अंदरि पंहिंजे पाण खे मां गारियूं ॾींदी आहियां त कहिड़े सुस्त माण्हूअ सां मां शादी कई आहे हाकिमज़ादी भली हर जाइ ते सुस्त हुजां पर तुंहिंजी मोहबत जी मुरीदी में कॾहिं सुस्ती कोन कई अथव बाक़ी रही वलू व्याज जी चंग मुड़सी वारी ॻाल्हि इहा असांजी बदकिस्मती चइबी सदाईं असां पंहिंजा फ़ैसिला उन्हनि जे अॻियां रखंदा आहियूं जेके पाण ज़ालिम ऐं करप्ट आहिनि दुआ कर त का तकड़ी क़यामत अचे इन खां पहिरियां जो वलू व्याज जी क़यामत ॻोठ वारनि खे मारे विझे बसि वक़्त सां गॾु हलणो पवंदो आहे कॾहिं कॾहिं 10 जे नोट खे चटी हणी हलाइणो पवंदो आहे तोखे बि ईअं हलायां थी पर ॻाल्हि त ॿुध इहा सॼी ॾियारी हणण जो तुंहिंजो मतिलबु कहिड़ो आहे मतिलबु त न चाहींदे बि वलू व्याजीअ खे मुबारकूं ॾियणियूं पवंदियूं तूं वञी वलूअ खे मुबारकूं ॾे मां कज़ीअ सां कुर्बती वंडियां तुंहिंजो चवणु मूं कॾहिं मोटायो कोन्हे ऐं इन ते बि अमल कयां थो वञी चवां थो वॾेरे वलूअ खे लखनि करोड़ जा केस था हल कयूं न चांहि न पाणी आहे न बीड़ी आहे न सिगरेट आहे असांजो ख़्यालु नथो करी लूसी अते भेड़ीअ जा कम न ही वेई वलू वारे गोश्त लाह कढी छॾियोसि वलू वारो गोश्त वलू खे तूं ई खाधो अथनि छा न दी वलू व्याजी चङो मुड़ुसु थियो न उन ख़ुशीअ में दावत रखी उते वञी मुअल में जो गोश्त खाधो अथनि हा खाए व्याजिन जी दावत अल्लाह माफ़ करे इहे व्याजी खेर जो दे गुलाईंदा आहिनि उन में बि कीड़ा पइजी वेंदा आहिनि मतिलबु दादी अते भेड़ी में कीड़ा पवंदा अरे निभावा कुकू हींअर कीड़ा किथां पवंदा कीड़ा त आख़िरनि समेत निकिता था वञनि लड़ हिकु त बीमार में जो गोश्त ॿियो हॉल करे खाधा हूंदई अदी रुगो हिन सां हालत न आहे पर ओॾे सिपाही बि सोड़ा लॻा पिया थी मुंहिंजे ख़्याल में हिन दफ़े इहा बनी बिना भाण जे भली थींदी ओ कारे भाण जा पाचका टोकण खे छॾ बंदोबस्त कर बंदि करण जो अदा भेणियो आहे मोशन तोखे थिया आहिनि पर सारो मां थी पियो बस मां वञा थी दुकान ते स्पंगर जी तूं ही वठी चटकाए थी जीअं त जंगू बि रहन से वारो कर अदा बोल मथा खाओ चमचे पत्ते रास्ते टक्कर न कर मथे बोल मां पर छो था खाओ दिल्ली परे कर वरी मूंखे धोनी पवंदियूं सही आहे सुम बस किथे कंट्रोल ई नथो थिए ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।